जी नाज़िन, हैदराबाद खां शबीर अबड़ो जी रिपोर्ट वठी ज़िक्र कंदासीं। नऊं दौर में टमाटे जो मुनासिब अघु न मिली सघियो, जंहिं सबब आबादगारनि जा हथ मथे ते अची विया आहिनि। वधीक तफ़सील लाइ पेश आहे सलीम रज़ा सोलंकी जी रिपोर्ट। रमज़ानुल मुबारक जे महीने में 300 रुपया फ़ी किलो विकिरो थींदड़ टमाटो अॼु 100 रुपया फ़ी क्रेट बि ख़रीद करण लाइ मुनाफ़ेखोर माफ़ियाऊं तयारु न आहिनि। लाड़काने ज़िले में 42,500 एकड़नि ते मुश्तमिल टमाटे जो फसल तयारु थियण बाद टमाटे जो मुनासिब अघु न मिलण करे हारी ऐं आबादगारनि खे मथे ते हथ अची विया आहिनि। बरसातुनि बाद टमाटे जो फसल जीअं तयारु थी मार्केटनि ॾांहुं उमाणियो वियो त टमाटे जे आसमान सां ॻाल्हियूं कंदड़ अघु अची ज़मीन सां फ़ाक़ो कयो आहे। फ़ी एकड़ ते टमाटे जा 2000 क्रेट लहनि था ऐं टमाटे जे फ़ी क्रेट ते 450 रुपया ख़र्च हुजण बावजूदि टमाटे जो अघु आबादगारनि खे 100 रुपया फ़ी क्रेट बि नसीब नथो थिए। लाड़काने ज़िले में टमाटे खे महफ़ूज़ करण लाइ न त कोल्ड स्टोरेज क़ाइमु कयल आहिनि ऐं न ई के टमाटो केचप या टमाटो पल्प जूं फैक्ट्रियूं लॻायूं वियूं आहिनि, जिन जे हिन इलाइक़े में तमामु घणी अशद ज़रूरत आहे। उन वाले सां धरती टीवी सां ॻाल्हाईंदे आबादगार अॻवाननि तोड़े हारियुनि जो चवणु हो त वटि हिते टमाटो जो फसल जेको आहे सो मुंहिंजे ख़्याल में 42,500 एकड़ यानी 17,000 हेक्टेयर ते असां वटि टमाटे जो फसल थिए थो पियो। ॿाहिरि टमाटो कोन पियो वञे पियो। ॿियो वरी जेको टमाटो केचप जो कारखाना हुजनि या असां वटि जेका पल्प जो कारखानो उनजो वजूद ई कोन्हे को हिते लाड़काने में। कारखाना लॻनि ऐं माण्हुनि खे हिमथायो वञे, उनमें माण्हुनि में खे उनखे इनकरेज कयो वञे त जीअं उहे हिते कारखाना लॻाइनि। बसर जेको आहे त हिते जेको असां खपायूं था 120 ते खपायूं था, मथे जेको आहे 250 रुपया क्रेट आहे, किरायो पूरो आहे। इन मथे सां मोकिलियूं हिते 100 में खपायूं था। बस तक़रीबन घणो थियो आहे जेको आहे त बस पुछण जी ॻाल्हि ई न आहे। जेको आहे त कढी त पियो आहे माल कुल सभी न पियो आहे। हिते ॿाहिरि मुल्क वारो टमाटो घुरायो त 700-800 रुपया पेटी खपे थी। असां सिंधी लहे थो त टमाटर जे पेटी 50 रुपए या पेटी थी खपे। 100 रुपए में खाली खोक मोटा था ॾियनि, 50 रुपए पेटी, 50 रुपए मोटा था ॾियनि खाली खोक। सही अर्ज़ इहा आहे जो हर भी महंगा, बिज भी महंगा, 1400 रुपया 1500 रुपया हर जो किलो लॻो पिया। बिज आहे जो 12,000 रुपया 13,000 रुपया पती लॻी पई आहे। DAP आहे जो 14,000 रुपया बोरी आहे। अशो आहे जो 3500 रुपया बोरी आहे। मज़दूर जी 500 रुपया ॾियारी आहे। अंड अटा महंगा, टमाटो असांजो उहो ई 200 रुपया 150 रुपया क्रेट थो खपे। असांजी त साईं पूरत खां पे ई कोन थी, ग़रीब माण्हू जो उहो ई हाल लॻो पियो आहे। एक्सपोर्ट जो असां वटि कोई प्रोग्राम न ठहियल आहे या कोल्ड स्टोर हिते कुझु बि न आहे। इन जे करे हिते मौसम जीअं गरम थिए थी त टमाटो ख़राब शुरू थियण थिए थो। रेट हेठि फफ़ा डाउन तरो था थियनि। जीअं घणो थिए थो तीअं रेट डाउन था थियनि। टमाटे जो फसल लाड़काने ज़िले में 42,500 एकड़नि ते पोखियो वञे थो, जितां 8 करोड़ 50 लख क्रेट टमाटे जो फसल रहे थो ऐं हर भेरे जॾहिं टमाटे जो मुनासिब अघु न आहे मिलंदो त आबादगार ख़र्च न निकिरी सघण करे टमाटे खे कावड़ में ज़ाया करण ते मजबूर बणिजी वेंदा आहिनि ऐं गर्मीअ में इज़ाफ़ो थियण करे हिन वक़्त बि टमाटो तमामु घणो ज़ाया थी रहियो आहे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त लाड़काने ज़िले में टमाटे खे महफ़ूज़ करण लाइ कोल्ड स्टोरेज या केचप ऐं पल्प जूं फैक्ट्रियूं लॻायूं वञनि त जीअं टमाटे जो अघु बरक़रार रही सघे ऐं एॾे मिक़दार में टमाटो ज़ाया थियण खां बची सघे। कैमरा टीम सां गॾु सलीम रज़ा सोलंकी, धरती TV, नऊं दरो।